हाँ अच्छा होड़ो 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 इनके आगे मां गजल वाला शायर है चाहिए जमाली में नहीं गजल है वो अबे ना है वाह खजाना कौन था गुरजन खजाना कौन था गुरजन खजाना कौन था गुरजन अवां जो भाग हुई गंजा वाह खजाना कौन था गुरजन अवां जो भाग हुई गंजा कखाओ घर ऐं छट तुंहिंजो कखाओ घर ऐं छट तुंहिंजो कुशादो माग हुई गंजा खजाना कौन था गुरजन अवां जो भाग हुई गंजा पघर पोरे मां पए खाधो पघर पोरे मां पए खाधो पली ऐं साग हुई गंजा वाह वाह खजाना कौन था गुरजन अवां जो भाग हुई गंजा अवां जी चीच खे पकड़ियो अवां जी चीचा पकड़ी इहा हिकु वाग ई गंजा वाह वाह जबर खजाना कौन था वाह गुरजन जबर अवां जो भाग हुई गंजा असां लाइ तूं ख़ुदा आहीं असां लाइ तूं ख़ुदा आहीं इहो बसि पाग हुई गंजा खजाना कौन था गुरजन अवां जो भाग हुई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जो असां हिते जेका नंढड़ी महफ़िल कई आहे नंढड़ी कचहरी उहा असांजे साईं अलबेले कवि गीत जे वॾे शाइर लतीफ़ जे प्रार्थू साईं सरमन चांडियो साहिब जिन जी बीमारी जेका गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां वठी हुई ऐं गुज़िरियल हफ़्ते हू कराची में आगा खान अस्पताल में ज़ेर इलाज हुया ऐं कल्ह टिनि ॾींहंनि जो को हल्को ऑपरेशन बि थियो त उन्हनि सां बाद में अचण जी सिहतयाबी जे हवाले सां असां सिंधियत बि संगत शाह लाड़काणे जा दोस्त अदीब शाइर गुलनि जा तोहफ़ा खणी ऐं हुन सां मिलण आया इन नंढड़ी ख़ुशी जे मौक़े ते छो त साईं सरमन चांडियो साहिबु सिर्फ़ु लाड़काणे जो अदीब शाइर न आहे पर उहो सिंधी ॿोली जो हिकिड़ो तारीख़ी शाइर आहे ऐं हर दौर जो शाइर आहे ऐं इंशा ताला हुनखे अॻिते बि उन्हनि सदियुनि ताईं उहो यादि रहंदो इन हवाले सां असां चाहियूं था त हुनजी नंढड़ी ख़ुशी खे बि असां इंजॉय कयूं सो असां एडवोकेट फतार उल्लो साहिब जिन जी सरकरदी जी में अॻुवाणी में असां दोस्त आया आहियूं ऐं साईं सरमन चांडियो साहिबु ऐं हुनजे औलाद हिनजे अज़ीज़ कासवाणी साहिबु मंसूर ऐं हुनजी सॼी फैमिली खे असां हुनखे ख़ुशी विश करणु आया आहियूं तो सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके असां सां ॾिसी रहिया आहिनि ऐं काफ़ी दोस्त फ़ोनियूं करे असांखां बि पुछनि था साईं सरमन चांडियो साहिब जो छो त हिकिड़ो तालुक़ु असांजो हुन सां आहे हुनजे घराणे सां तालुक़ु आहे हुनजे असांजे फ़न फ़िक्र सां हिकिड़ो असांजो तालुक़ु आहे छो त साईं मां त अवल बि चवंदो आहियां साईं सरमन चांडियो ऐं असां साॻी मिटी यानी जागीर जी मिटी जे असां हिक ई मिटी जे जा पैदाश आहियूं हिकु ई असांजो ख़मीर साॻियो ई आहे त असांजो साईं सरमन साहिब जे लाइ हिन ख़ानदान जे लाइ ॾाढियूं नेक तमन्नाऊं दुआऊं आहिनि मौला पाक हुननि खे ख़ुशि रखे वॾी महिरबानी हुदार यकीनन अॼु ख़ुशीअ जो मौक़ो आहे साईं सरमन असांजे विच में मौजूदु आहे असीं खेसि हुनखे मुबारकबाद चऊं था हिते वापसि अचण ते ऐं सिहतयाब थियण ते सॼी सिंध जी तरफ़ां ऐं जेको आहे त हुनखे मुबारकबाद चवां थो छो त सॼी सिंध साईं जे लाइ पुछंदी रही ऐं सॼी सिंध जो अहिड़ो हो असांजो प्यारो कवि जेको आहे उहो हींअर बीमारी जे बिस्तरे ते आहे ऐं यकीनन हिन सॼे मामले में सरकत खाते जेको आहे असांजी हेल्प कई आहे ऐं असीं जेको आहे मुबारकबाद चऊं था ऐं थोरो मञूं था सरकत खाते जो ऐं जेके हुनजा सरकर्दा माण्हू आहिनि अकबर लिगारी साहिबु या हुनजा ॿिया माण्हू आहिनि ऐं हिन हवाले खां असां गुज़ारिश कंदासीं जेके ॿिया अदीब शाइर आहिनि जेके बि जेको आहे हिन इलाजु लहणनि था महिरबानी करे उन्हनि जो बि इलाजु करायो वञे छो त इहो हुननि जी फ़र्ज़ में शुमारु थिए थो ऐं वधीक ॻाल्हि कोन थो कयां असां सभु थोरा हिते सॼी सिंध जा जेके साईं सरमद लाइ उनो रखनि था असीं साईं सरमद जा घर जा भाती आहियूं असां गॾु आहियूं हुनजी सिहत जा लाइ हर वक़्तु दुआऊं आहियूं अलाह कंदो जेको आहे उहो सिहतयाब थींदो वरी गीत लिखंदो वरी जेको आहे बीच थींदा उहा सभिनी जी महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जीअं लतीफ़ साईं मिठे ऐं
महांगी तरीन अस्पताल हुई। साईं दुआओ बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ऐं उतां जो जेका नई जनरेशन जी खेप जेका हॉस्पिटल में ॾिठमि, तमामु होशियार डॉक्टर, छोकिरा छोकिरियूं, तिवारी साहब हिकिड़ो डॉक्टर हो, जामियूं सभु मायूं। असांजे इलाज मुआल जे हवाले सां मां सम्झां थो आगा खान हॉस्पिटल पाकिस्तान में वॾे नाले वारी अस्पताल आहे ऐं उनजो कमु बि वॾो आहे। बहरहाल जुमे जे ॾींहुं मुंहिंजो ऑपरेशन थियो। उन खां पोइ वॾे एजाज़ साईं गाॾी ते पंहिंजी ते खयों। राति जो अने हिते लाथई 2:30 वॻे। एजाज़ बोलियो केरु सॾायो। उन में जेको कुझु ख़िदमत चाकरी घणो कुझु कई। सुबुह जो गाॾी मां खणी वञी हॉस्पिटल छॾे हर रोज़ इहा रूटीन। बहरहाल कल्ह वरी पाण वठी आयो हुजे। इहा उनजी नवाज़ शाह वरी महिरबानी आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जूं महिरबानी। उते आया हरीफ तांजे वारा आहे, सोबत अली डोडो, शमीम मोहम्मद शाद ऐं साईं शेर मेहरानवी ज़ियाबड़े वारा इहे सभु काफ़ी दोस्त आया। असांजी ख़िदमत हिकिड़े पासे वरी महिमान जी ख़िदमत ॿिए पासे। एजाज़ होॾे घर त गिरवी रखी छॾी मां सॼी ॿुधायां ऐं इहा ॻाल्हि पंहिंजे दिलि जे हुजूर सां थो कयां। बहरहाल हिकु इंसान दोस्त, महिमान नवाज़ ऐं पुरखलूस दोस्त जे घर में रहियासीं। ख़ुशी थी। तव्हां सभिनी जी वरी महिरबानी। थैंक यू साईं।